खैरपुर गंबो में मुस्तक खानदाननि में मुफ्त सोलर सिस्टम विराया विया। सांगी फरो वेझो खैरपुर गंबो में सिंध हुकूमत तरफां सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट तहत NRSP इदारे जी ताउन सां गरीब ऐं मुस्तक खानदाननि लाइ मुफ्त सोलर सिस्टम पहुचाइण जी स्कीम इफ्तिताही प्रोग्राम खैरपुर गंबो में पुरवकार तकरीब सां मुनक़द थियो। तकरीब में UC चेयरमैन रईस नज़ीर खान लिगारी, NRSP ज़िले प्रोग्राम ऑफिसर सर खैर मोहम्मद जत मुस्तक खानदाननि में सोलर सिस्टम विराया। उन मौके ते सर शहर मोहम्मद, सर असलम लिगारी, NRSP स्टाफ जा मेंबर पीर बख्श खोसो, जुल्फकार अली पहवर, अब्बास अली खासकेली पिण मौजूद हुआ। उन मौके ते ॻाल्हाईंदे UC चेयरमैन रईस नज़ीर खान लिगारी चयो त सिंध हुकूमत जे इन अवाम दोस्त कदमनि सां गरीब खानदाननि खे न सिर्फ़ बिजली जी सहूलियत हासिल थींदी पर संदन वाशी बार भी घटि थींदो। ज़िले प्रोग्राम ऑफिसर सर खैर मोहम्मद जत पिण खिताब कंदे चयो NRSP इलाइक़े में समाजी बेहतरी ऐं तरक़ी लाइ हर वक़्तु कोशियां रहंदो। रिपोर्ट करे रहियो आहे राजा हकीम जरवार, सांगी फराओ। का बि एक्स्ट्रा फिटिंग कोन हूंदी आहे, ठीकु आहे। त ही सिंध गवर्नमेंट जो अकाउंट अलॻि आहे, NRSP जो अकाउंट न आहे, ही सिंध गवर्नमेंट जो अकाउंट आहे। सिंध गवर्नमेंट जे अकाउंट में तव्हां घणी पाण खे उते चालान जमे कराइणो आहे, ठीकु आहे। ही उहे घराणा तव्हां बीठा आहियो, उहे घराणा बीठा आहियो जंहिंजो स्कोर आहे 80 खां 50, ठीकु आहे। ही बिस्प जी डेटा, बिस्प जो कया सर्वे जेके मुल्क जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि वॾा, अलाए कंदो हाणे पाण तरक़ी याफ़्ता मुल्क जी लिस्ट में अचूं पिया, जेके वॾा मुल्क आहिनि उहे हर साल ते हिकिड़े गुरबती सर्वे कराईंदा आहिनि, ठीकु आहे। असांजो मुल्क जेको आहे उहो ग़रीब हुअण जे नाते हर 5 साल खां पोइ हिकिड़ी सर्वे करे थो, हुकूमत पाकिस्तान पई सर्वे कराईंदी आहे। त ही जेको बिस्पे आहे, जेके असांजा जेके बेनिफिशियरी जेके हाउस घराणा आहिनि जेके अॼु खणनि थियूं, इहो बिस्पे जेको स्कोर आहे उहो 0 खां वठी 40 ते घराणा पैसा खणनि था, ठीकु आहे। 1.5 लख खां मथे असांजा घराणा वधीक विलेज आहिनि, 1.5 लख खां मथे आहिनि, ठीकु आहे। त 0 खां वठी 11 जेको आहे न उहो सफ़ा बेहद ग़रीब आहे, मतिलबु गुरबत जी हिकिड़ी कैटेगरी गवर्नमेंट ठाहींदी, ठीकु आहे। हिकिड़ो बेहद ग़रीब, हिकिड़ो ग़रीब, हिकिड़ो विचोलो, हिकिड़ो अमीर, ॿियो वरी अमीर तरीन आहे। इन जी माना हिकिड़ी कैटेगरी बेहद ग़रीब जेको आहे उहो असां उनखे 0 खां 11 जो स्कोर में चईंदा आहियूं, बेहद ग़रीब, ठीकु आहे। त उन हिसाब सां माना इहे गुरबत जे गवर्नमेंट जो प्रोग्राम शुरू कयो आहे। वर्ल्ड बैंक बि हिन में जेको आहे न पार्टनरशिप आहे। ही बैंक जी जेका वर्ल्ड बैंक जो शायदि ही माना जेको 6000 जो आहे इहो उनजो मुतालबो आहे। त बाबा ही जेको आहे 6000 चार्ज लॻे, पर विचोलो माण्हू 21 खां 50 जेको अचे थो विचोलो अचे थो। हाणे अञा प्रोग्राम ॿिया गवर्नमेंट जी प्लानिंग में थी सघे थो चेयरमैन साहिब जे थ्रू थी वञनि, थी सघे थो MP साहिब थी सघे, MLA थ्रू, पर थींदा ज़रूरु, ठीकु आहे। थी सघे थो वरी असांखे बि ॾींहुं प्रोग्राम, त पोइ हाणे तव्हां वठो हिन बेहद ग़रीब जेको 0 खां 11 उन फीस में न हुजे, या 11 खां 18 थी सघे उनखे फीस में न हुजे। त इहो असांजो जेको आहे नंढिड़ो हिकिड़ो प्रोग्राम आहे। त इन में तव्हां को सुवाल हुजे त ही कुझु टेक्निकल माण्हू त कोन्हे, पर हाणे प्रोग्राम ॿुधाईंदे असां टेक्निकल रजिस्टर में अची विया आहियूं। ही बल्बनि जूं तारूं, ठीकु आहे, जिते लॻियूं कोन था ॾिसो पिया न, हिन पासे आहिनि।